अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वज़ीर आज़म इमरान ख़ान चूंड सुधारण लाइ पार्लियामानी कमेटी जोड़ण लाइ क़ौमी असेंबलीअ जे स्पीकर खे ख़त लिखी छॾियो। ख़त में चयो वियो आहे त सेनेट इलेक्शन में वोट ख़रीद करण लाइ हिकु भेरो ॿीहर पैसो इस्तेमालु कयो वियो। करप्ट प्रैक्टिस खे रोकण लाइ चूंड सुधारा आणटर आहिनि। आम चूंडुनि खां अॻु शफ़ाफ़ निज़ाम चाहियूं था। शफ़ाफ़ चूंडुनि लाइ टेक्नोलॉजीअ जो इस्तेमालु आणटर आहे। सुप्रीम कोर्ट चई चुकी आहे त वोट जी सीक्रेसी दाइमी नाहे हूंदी। ॿिनि जाइलनि पारां हिक ॿिए खे ख़त लिखण सां मुल्क जा मसइला हल न थींदा। अॼु मुल्क में इलेक्शन चोरी करण लाइ नवां तरीक़ा मुतारिफ़ करण जी कोशिशि कई पई वञे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासीअ चयो आहे त जेके पाण तकरारी इलेक्शन में इक़्तिदार माणियो उहे चूंड सुधारण जूं ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। गुज़िरियल ॾींहुं PDM जे इजलास में इस्तीफ़ाउनि ते इतफ़ाक़ न थी सघियो, पर अपोज़िशन इत्तेहाद मुतहद आहे। PDM मुतहद आहे, इख़्तिलाफ़ थींदो रहंदो आहे। इस्तीफ़ाउनि वारे मामले ते पीपुल्स पार्टीअ खे कुझु ॾींहंनि जी मोहलत ॾिनी आहे। मौलाना फज़ल रहमान चयो आहे त PDM जे इजलास में 10 मां 9 जमायतुनि इस्तीफ़ाउनि जी हिमायत कई, रुगो पीपुल्स पार्टीअ मोहलत घुरी आहे। पीपुल्स पार्टी इस्तीफ़ाउनि ॾियण खां कॾहिं बि इनकार नाहे कयो, नई PDM में को इख़्तिलाफ़ आहे। सिंध जे सूबाई वज़ीर सईद गनीअ चयो आहे त पीपुल्स पार्टी कॾहिं बि इस्तीफ़ाउनि खां इनकार न कयो, रुगो इस्तीफ़ाउनि जे वक़्त ते इख़्तिलाफ़ थी सघनि था। फ़ैसिलो पार्टीअ जे मरकज़ी कमेटीअ खे करणो आहे। PDM लॉन्ग मार्च जो सॾु वापसि वठी सुठो फ़ैसिलो कयो। पहिरियां चयो वियो त मौलाना फज़ल रहमान सां हथु थी वेंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त नवाज़ शरीफ़ वापसि अचणु चाहे त खेसि पासपोर्ट शार्ट नोटिस ते ॾियण लाइ तयारु आहियूं। PDM वारा कुझु बिगाड़े नथा सघनि। इक़्तिसादी राब्ता कमेटी नया पाकिस्तान हाउसिंग प्रोजेक्ट तहत तामीर थींदड़ घरनि ते 3 लख रुपया सब्सिडी ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर हफ़ीज़ शेख जी सदारत हेठि इक़्तिसादी राब्ता कमेटीअ जे इजलास में थरकोल प्रोजेक्ट लाइ 15 अरब 25 करोड़ रुपयनि जी समरी बि मंज़ूर। इजलास में बिजली विरहाईंदड़ कंपनियुनि लाइ फ्यूल एडजस्टमेंट मामले ऐं आज़ाद कश्मीर जा बिजलीअ जी मद में रहतुनि वारे मामले ते कमेटी क़ाइमु करे छॾी। सिंध में धरती धड़ियुनि जे हक़नि ते धाड़ा नादरा कराचीअ में तरसियल बंगाली बर्मियुनि ऐं अफ़गानियुनि खे सुञाणप कार्ड जारी करण जो फ़ैसिलो करे छॾियो। ज़रियनि मूजिबि नादरा जे 10 मार्च ते थियल मेगा बोर्ड जे इजलास में परॾेहिनि खे गुजगोअ में सुञाणप कार्ड जारी करण जो फ़ैसिलो कयो वियो। कराचीअ जी नादरा सेंटर जे अमले खे पेंडिंग में 47,000 कार्ड जारी करण जो हुकुम जारी। इंटेलिजेंस ब्यूरो 47,000 परॾेहिनि जी शहरियत मशकूक हुजण सबबि खेनि कार्ड जारी करण खां रोकियो हुयो। बिरिया सिटीअ में वैक्सीनेटरनि जे मुतालबनि जी मञता लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो इस्पताल अॻियां धरणो जारी। अॻुवाणनि मोहम्मद अयूब उजण मुख़्तियार मेमण हाकम अली ऐं 12 सेंटर जे वैक्सीनेटरनि सख़्तु एहतिजाज कंदे चयो त NTS पास वैक्सीनेटरनि खे सर्विस ॾिनी वञे ऐं 2005 दौरान भर्ती थियलनि जी सर्विस पिणु बहाल कई वञे। अगरि असांजा मुतालबा न मञिया विया त असां कराची सिंध सेक्रेटरीट ऐं असेंबलीअ जो घेराव कंदासीं। नवाब शाह लॻोगोठ करम अली जमालीअ में होंडा कंपनीअ जे तरफ़ां ज़मीन जी गुड वारी जदीद हर बाबति आबादगारनि खे ॼाण ॾियण लाइ सेमिनार कोठायो वियो। हर बाबति डॉक्यूमेंट्री फिल्म पिणु ॾेखारी वई, जंहिं मौक़े ते रईस शेर मोहम्मद जमाली, रईस मीर मोहम्मद जमाली, अयाज़ अहमद जमाली ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां IHS नवाब शाह जे औरतुनि मुलाज़िमनि ऐं मर्दनि पारां पघारूं न मिलण ख़िलाफ़ हथनि में प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं ते हुननि चयो त 6 महीननि खां रोकियल पघारूं, सालियाना इंक्रोचमेंट ऐं किरोना अलाउंस जारी कयूं वञनि। नवाब शाह जे निजी ट्यूशन सेंटर में इमदाद कलोड़ो, असलम मरीह, सलीम भट्टीअ पारां सेमिनार मुनक़िद कयो वियो, जंहिं में शागिर्दनि वॾे अंग में हिसो वरितो, जंहिंजो महिमान ख़ासि प्रोफेसर डॉक्टर सलीम रज़ा थमो ऐं किशन चंद हुयो। पढ़ीदन अॻूणे कानून वारे वज़ीर, बार काउंसिल जे डिविज़नल सदर ऐं पीपुल्स पार्टी अॻुवाण ज़ियाल अंजार चाई सुलेमान पहुची वियो। डिस्ट्रिक्ट नौशहर फेरोज़ पुलिस जवाबदार राहिब मरीअ जे कब्ज़े मां बिना लाइसेंस शॉट गन ऐं राउंड हथ करे गिरफ़्तार करे वरितो।
मोरो पुलिस जवाबदार ज़ोएब माछीअ खे 500 साशे गुटके समेत गिरफ़्तार करे वरितो। जॾहिं त बिरिया रोड पुलिस जवाबदार रहीम बख्श ऐं इशफाक अहमद आराईअ खे फिरजुनि जे दुकान तां चोरायल फिरजुनि जे कंप्रेसरनि समेत गिरफ़्तार करे वरितो। कंडियारो पुलिस जवाबदार शेरुद्दीन ऐं सदाम गोपांग खे गिरफ़्तार करे वरितो। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।